अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सदर आरिफ अलवी सूमर ते चूंडुनि जी तारीख़ ॾे या इस्तीफ़ा ॾे। पाकिस्तान खे अल्लाह ताला खां पोइ सुप्रीम कोर्ट ई बचाए सघे थी। सूबाई ऐं मरकज़ी चूंडूं गॾु थींदियूं। सिंध जे सिंध समावारी वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सदर आरिफ अलवी खे उहिदे ऐं किरदार खे सम्झणु घुरिजे। सदर खे टाइगर फोर्स जे मेंबर वांगुरु कमु न करणु घुरिजे। कराची पुलिस ऑफिस ते हमले जी जांच में अहम अख़बर आई। केपीओ जे चौधारी जियो फेंसिंग करे जांच शुरू कई वई। हमलो कंदड़ 3 दहशतगर्दनि सां 2 सहूलियतकारनि जे गॾु अचण जो बि इंकशाफ। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त हमले वक़्तु जियो फेंसिंग में 100 खां वधीक नंबरनि खे शकी करार ॾिनो वियो। इस्लामिया कॉलेज यूनिवर्सिटी पेशावर में चौकीदार फायरिंग करे लेक्चरार खे क़त्ल करे छॾियो। चौकीदार ऐं लेक्चरर विच में छेड़े बाद चौकीदार फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें लेक्चरार मारिजी वियो। कोटकी वेझो मसवा पुलिस पिकेट ते पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो। फायरिंग सबबि हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो। पुलिस एहलकार शकी माण्हू ॾिसी लाइट हई, जिन एहलकार मथां फायरिंग कई, जंहिं सबबि पुलिस एहलकार मुश्ताक गडाणी शहीद थी वियो। लाड़काणे में कराची वाक़े में शहीद थियल पुलिस एहलकार गुलाम अब्बास लगारिया जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। जनाज़ नमाज़ में पुलिस रेंजर्स एहलकारनि, वारिसनि, सियासी समाजी शख्सियतनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। शहीद जे मड़ खे सलामी पिण ॾिनी वई। चवे थी दिल छजूं बच्चा खपाए, चवे थी दिल छजूं बच्चा खपाए। महांगाई एडी वधी वई आहे, महांगाई एडी वधी वई आहे। चवे थी दिल छजूं बच्चा खपाए, चवे थी दिल छजूं बच्चा खपाए। न को नौकरी न को मज़ूरी, भला बचन जी कजे की पूरी। वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ कश्मीर ऐं दाऊ जहानपुर में धरती धणी तहरीक जे कारकुननि मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीठी वयूं। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ पंहिंजा बचा विकिरो करण जा होका ॾेई बुख में अलामती तौरु गाह खाई अनोखो एहतिजाज कयो वियो। ताज़ी हिन वक़्त जूं हेडलाइंस, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़।